मामा ॿाहिर तव्हां तव्हां हिते सदोरी थी तुझे अखियुनि में लुड़क तूं किथे हुई? मामा सदोरीअ जो वक़्तु आड़ाह में जली रहियो आहे। केर वक़्त जी वड़ा में न आहे सड़ी सभु त जली रहिया आहिनि। पर मामा तव्हां एतिरा साल हिन ॻोठ खे छॾे काॾे हलिया विया हुयो? तव्हां खां बग़ैर ही ॻोठ वेगाणो थी वियो। काॾे विया हुयो तव्हां? न रुगो असां पर सॼी सिंध वेगाणी आहे। मूं हर माण्हू जे अखियुनि में नीर ॾिठा आहिनि। ख़ैर छॾे हिन ॻाल्हि खे तूं इहो ॿुधाए हिते कीअं? मां पंहिंजे कर्मनि जी सज़ा पई लोड़ियां। मां पंहिंजो ॾुखनि जो इलाज पई गॾु कयां। जिते जिहालत जा जानवर हुजनि उते रूहनि जूं रड़ियूं हूंदियूं आहिनि जिन खे ॿुधी पखी पंहिंजा ॿाहिरि छॾे ईंदा आहिनि। तूं इहो ॿुधाए त कंहिं तोखे चिणग ॾिनी आहे? पंहिंजी क़िस्मत जी पेशानीअ ते कारो टिको लॻायो आहे। न मां मरी थी सघां न ई मां जी थी सघां। मां सम्झी वियुसि सदोरी तोखे इश्क जे खपर ॾंगायो आहे जंहिंजो ज़हर तुंहिंजे वजूद में घिरी वियो आहे। सच थो चई मामा, सचो आहे। इहा ई हक़ीक़त आहे। इहा हक़ीक़त न आहे सदोरी। हक़ीक़त इहा आहे त पंहिंजे अंदर में जीअण जो दीप जलाए न त ही ॾेह तोखे भिंभूरी जा पर पटे छॾींदो। मां नथी विड़ी सघां हिन ज़माने सां, हिन ज़माने वारनि सां मां नथी विड़ी सघां। छो त मां हिकु न्याणी आहियां ऐं न्याणियूं ज़माने वारनि सां जंग न आहिनि करे सघंदियूं। तूं तलवार आहीं सदोरी जेके जंग जे मैदान में दुश्मन जो मुंडियूं लाहींदी आहे। तूं उहा तलवार आहीं। धीअ तूं मूंखे मुरादी जे घर छो वठी हली? बाबा मूंखे कहिड़ी ख़बर हुई त मुरादी ईअं कंदी? मूंखे हुन माई जी ख़बर हुई मां तोसां न हलां पर तो ज़िद कयो न उन करे हलिस। मूंखे ख़बर न हुई। हाणे मां तोखे कॾहिं न चवंदसि। मूंखे माफ़ कर। सोप सीरियल सिंध ॼाई तमामु एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।